माल खान घणियूं ई चालियूं खेॾी चुको आहे। मां जी हर चाल खाने वाकिफ़ आहियां। कमीने कमाल खान जी ॻीचीअ जो रसो रबन सोढ़ो करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड 263 में अवां ॾिसंदा कमीने कमाल खान जी ॻीचीअ में रबन जे हथनि जो विधल रसो कीअं कमाल खान जो ॻाटो भञी छॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन हाणे बाहि मचाए छॾी आहे। तमामु जल्द कमीने कमाल खान जूं शापरूं ज़मीन ते पयल हूंदियूं। ज़हर ज़िंदगी ड्रामे में पाण खे मुड़ुसु माण्हू सॾाइण वारो कमीनो कमाल खान हाणे तमामु बुज़दिल ज़ाहिर थी पियो आहे। गिदड़ जीअं कुंड में लिकी वेठो आहे ऐं औरत जो सहारो वरितो अथसि। रबन कमाल खान जे टिनी कुतनि खे हथु करे विधो। हाणे उन्हनि खे कुते जी मौत मारींदो ऐं उनखां पोइ कमाल खान जो मालूम कंदो सॼो ॾस पतो। ऐं उनखां पोइ रबन जॾहिं कमाल खान जे उन पते ते पुॼंदो त पोइ पठाणी मीरा ऐं मज़लूम राणे जो हिसाब दोल दमामनि सां वठिबो, ॻाए वॼाए वठिबो। हाणे रबन सिर्फ़ु इंतकाम जी बाहि में होश विञाए वेठो आहे। हाणे रबन ऐं कमाल खान जे विच में जेकॾहिं रईस गफ़ार खान बि आयो त उन जी मुंडी धड़ खां धार हूंदी। चरियो मस्त रबन हाणे पंहिंजा होश विञाए वेठो आहे। हाणे तमामु जल्द ओठे जहिड़े शैतान उठ ऐं कमाल खान ऐं ग़ुलाम जहिड़े दलाल खे नेस्तो नाबूद कयो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।